वइज़ा मा ग़ज़िबू हुम यग़फ़िरून वल्लज़ीना इस्तजाबू लिरब्बिहिम वअक़ामुस्सलात वअम्रुहुम शूरा बैनहुम वमिम्मा रज़क़नाहुम युन्फ़िक़ून सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन वनहनु अला ज़ालिक लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। पंजवीं सिपारे सूरत शूरा जूं आयत अवांजे साम्हूं तिलावत कई वई। इन आयतुनि में अल्लाह ताला पंहिंजे उन्हनि नेक बाननि जूं ख़ासि वस्फ़ूं बयानु फरमायूं जेके दुनिया में भी कामयाब थी विया त आख़िरत में भी कामयाब थी विया। उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके दुनिया ऐं आख़िरत में कामयाब थी विया। अल्लाह साईं उन्हनि जो मुख़्तसर तारुफ़ इन्हनि आयतुनि में बयानु फरमायो। फरमाई वल्लज़ीना यज्तनिबून आख़िरत में जेके बचनि था कबीरनि गुनाहनि खां ऐं बेहयाइनि मुछड़ाइनि खां, ये कामयाब थी विया। कबीरा गुनाहनि करा हदीस में अचे तो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पर नंबर ते कबीरो गुनाह हुआ अल इशराक बिल्लाह, अल्लाह जी ज़ात सां ॿिए खे शरीक बनाए। इहो सभ खां वॾे में वॾो कबीरो गुनाह था। इन जे करे अल्लाह से फरमायो इन्नल्लाह ला यग़फिरु अन युश्रक बिहि वयग़फिरु मा दून ज़ालिक लिमन यशा। फरमाई ज़मीन ऐं आसमान जेतिरा तव्हांजा गुनाह हुजनि मां रब चाहियां त माफ़ करे सघां थो, पर शिरक जो ज़रो बि मां माफ़ न कंदुसि। जीअं मुड़ुस ज़ाल जी हर ग़लती बर्दाश्त करे वेंदो, मानी कच्ची पकी बचाई या ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। भाजी में लूण मिर्च घट वध विधई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। लटा सही नमूने सां न धोतई, स्त्री सही न कई, इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। घर जी सफ़ाई सुथराई सेटिंग सही नमूने सां न कई, औलाद जी सही नमूने सां तरबियत न कई। शरीफ मुड़ुस पंहिंजी ज़ाल जी इहा ग़लती भी बर्दाश्त करे वेंदो, पर जेकॾहिं ज़ाल मुड़ुस जी मुहबत में मुड़ुस जे भाउ ॾेर खे शरीक कयो, मुड़ुस जे पीउ सहुरे खे शरीक कई, इहा हेॾी अज़ीम ग़लती आहे जो गैरतमंद मुड़ुस कॾहिं बि ज़ाल जी इहा ग़लती बर्दाश्त न करे सघंदो। अल्लाह त सभ खां वधीक गैरतमंद आहे।
फरमाई इन्नल्लाह ला यगफिरु अन युश्रक बिह व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। रब फरमाए ज़मीन या आसमान जेतिरियूं तव्हां जूं ग़लतियूं हुजनि, जबलन जेड़ा तव्हांजा गुनाह हुजल मां चाहियां त माफ़ करे सघां थो, पर शिरक जो ज़रो बि मां माफ़ न कंदो साव, छो त इहो मुंहिंजे गैरत जो मसलो। इन जे करे अल्लाह से फरमायो व अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदउ मअल्लाहि अहदा। रब फरमायो मस्जिदूं मुंहिंजा घर अथव, तंहिंजे करे मुंहिंजे घर में मूंखां सवा कंहिंखे बि सॾु न कजो, मूंखां सवा कंहिंखां बि का शइ न घुरिजो। बाबा उताक हुजे महर जी, बंगलो हुजे महर जो, महिमान हुजे महर साहब जो, ऐं उहो महिमान महर साहब जे बंगले में वेही करे वरी का लंजार ॾे फोन करे त मूंखे मानी तूं खारा, मूंखे चाहे तूं प्यार। मां तव्हां खां पुछां थो हिन महर खे कावड़ ईंदी कि न ईंदी? अरे ज़ालिम उतां कमो जी बंगलो मुंहिंजो, तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे बंगले में वेही करे ॿियनि खे तो मानीअ जो चवीं, ॿियनि खे तो चांहि जो चवीं। छा मां तुंहिंजी मानीअ जी चांहि में खुटी पियो आहियां छा? निकिरी वञ मुंहिंजे बंगले मां, ॿीहर मुंहिंजे बंगले में न अचिजा। हिन मार खे एॾी कावड़ थी अचे जो हिन जे उताक में महिमान ॿिए खे तो मानीअ जो चए, ॿिए खे तो चांहि जो चए, ही बर्दाश्त नथो करे। एॾी न खे गैरत थी अचे त रब त मारनि खां वधीक गैरतमंद आ, जेको अल्लाह जे घर मस्जिद में वेही करे रब खे न सॾु करे, रब खां न घुरे, चए या रसूल अल्लाह तूं मुंहिंजी मदद कर, या अली तूं मुंहिंजी मदद कर, या गौसे आज़म दस्तगीर तोखे मुंहिंजी पारत है, तो रब खे भी गैरत ईंदी आहे। रब फरमाईंदो आहे तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे घर में वेही करे मुंहिंजे नबीअल, मुंहिंजे रसूलल, मुंहिंजे दोस्तनि खे थो सॾु करे। अरे ज़ालिम मां रब खुटी पियो आहियां छा मां रब वटि कमी थी वई आहे छा जो मुंहिंजे घर में वेही करे ॿियनि खां थो घुरी? निकिरी वञ मुंहिंजे घर मस्जिद मां, ॿीहर मुंहिंजे घर मस्जिद में न अचिजांइ। वाइदो कयो त घुरंदासीं रब जी ज़ात, पंहिंजो अक़ीदो सही बनायो। नबी साईं जे बासठ जो पहिरें नंबर ते मक़सदु हो त ग़लति अक़ीदा छॾियो, अक़ीदो सही बनायो। बाक़ी गुनाहगार त सभु आहियूं, मुफ़्ती साहब तव्हांखे ॿुधायो त सॼो जिस्म ज़ख़्म आहे, कहिड़े ज़ख़्म ते मलम पटी करे, पर वॾो ज़ख़्म इहो आहे शिरक ऐं कुफ़र खां बचो। इहे अहिड़ा ज़ख़्म आहिनि जो बसि इन्हनि ज़ख़्मनि में मरी वियो त जहनम खां सवाइ ॿी जाइ। तोखे मुस्लमान खे चयो हल निमाज़ ते, हुनजे ज़ुबान मां लफ़्ज़ निकितो छाजी निमाज़, रुॻो इहे लफ़्ज़ चई काफ़िर, रुॻो ईअं चई त छाजी निमाज़, काफ़िर थी वियो, जहन्नम में वियो त निकिरंदो। तो कंहिं मुस्लमान खे चयो त रोज़ा रख, चई बाबा छा रोज़ा, काफ़िर थी। कंहिंखे चई ॾाढ़ी रख, नबी साईं जी सुन्नत ते चई छाजी ॾाढ़ी, हिन लफ़्ज़नि सां काफ़िर थी। जहन्नम में वेंदो त निकिरंदो ई कोन। इन्हनि गुनाहनि खां बचो। गुनाह कयूं था का त टेक आहे, कंहिंजी टेक अथव त मुला मौलवीअ जो आसरो अथव,
पीर मुर्शिद जो दिलासो था एक आई आ तसांजो रब अरहम राहिमीन असांखे जेको नबी मिलियो आहे वो रहमतुल लिल आलमीन इंशाअल्लाह किथों न किथों सगाई थी हदीस में अचे तो 15 ॾींहं जिब्रील न आयो घणा ॾींहं वही जो सिलसिलो बंदि थी वियो मक्के जा काफ़िर पंहिंजे उताकुर में तबसरा पिया कनि त मोहम्मद खां अल्लाह नाराज़ थी वियो आहे हू जिब्रील जेको पैगाम खणी ईंदो 15 ॾींहं थी विया जिब्रील अचे ई कोन थो नबी साईं खे एॾो ॾुख पहुतो सदमो पहुतो साईं जन रोई करे रब खे अर्ज़ कयो या अल्लाह मूंखे शाइर चयूं मजनून चयूं काहिन चयूं एतिरो मूंखे ॾुख कोन पहुतो या अल्लाह मूंखे पत्थर आयूं उठनि जा ओज मुंहिंजे मथां उछलायूं एतिरो मूंखे ॾुख कोन पहुतो जेतिरो अॼु तुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा खे ॾुख पहुतो आहे जो मुंहिंजा दुश्मन पंहिंजे उताकुर में था चवनि त मोहम्मद खां अल्लाह नाराज़ थी वियो आहे या अल्लाह इहो ॾुख मां बर्दाश्त न करे सघंदुसि याद रखो मुसलमानों शागिर्द परेशान थींदो आहे उस्ताद तसल्ली ॾींदो आहे बच्चो रोंदो आहे त पीउ मां उनखे परचाईंदा आहिनि मुरीद परेशान थींदो आहे त मुर्शिद दिलदारी ॾींदो आहे पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे मुंहिंजे सोणे नबी खे परेशानी थींदी त नबी खे तसल्ली ॾियण वारो रब हूंदो अल्लाह ताला जिब्रील के हुक्म कयो जिब्रील जी रब जलील वन मुझे महबूब की जो वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा ओ मुझा महबूब मूंखे तुझे चमकंदड़ चेहरे जो कसम मूंखे तुझे नलकारल कारल जुल्फन जो कसम मा वद्दअक रब्बुक वमा क़ला सोना तोखे छॾियो बि मां रब नाहे तोखां मां नाराज़ बि कोन थियो तू अञा नंढो अम्मा जे पेट में हुई तुंहिंजो बाबू तोखां जुदा थी वियो पर मां वद्दअक रब्बुक मां कोन छॾियो मां तू 4 सालन जो हुई तुझी अम्मा आमिना तोखां जुदा थी वई पर मां वद्दअक रब्बुक मां कोन छॾियो मां ओ मुंहिंजा महबूब तू 4 सालन जो हुई तुझो ॾाॾो अब्दुल मुत्तलिब तोखां जुदा थी वियो पर मां वद्दअक रब्बुक मां कोन छॾियो मां ववजदक ज़ाल्लन फहदा ओ मुंहिंजा सोना तू नंढड़ो हुई पंहिंजे ॾाॾे सां बैतुल्ला में आए तुंहिंजो ॾाॾो अब्दुल मुत्तलिब बैतुल्ला में अंदर वियो तू ॿाहिरि वेठो हुई निकिरी वे पंहिंजे मुंहं सां जबलनि में गुम थी वे तुझो ॾाॾो अब्दुल मुत्तलिब सॼो ॾींहुं तुंहिंजी ॻोल्हा पियो करे करमल सफ़ा ते करमल मरवे ते पड़ा पियो ॼाराए त मुंहिंजो यतीम मोहम्मद गुम थी वियो आहे सॼो ॾींहुं तोखे ॻोल्हियईं पर तूं कोन लधेसि पछाड़ी में बैतुल्ला जे दरवाज़े खे अब्दुल मुत्तलिब चंबड़ी अचे दुआ घुरई या अल्लाह अब्दुल्ला जी हिकड़ी निशानी मोहम्मद या अल्लाह मुंहिंजो पुटु अब्दुल्ला त जवानी में मूंखां जुदा थी वियो उन जी निशानी ही नंढड़ो मोहम्मद या अल्लाह मां मोहम्मद खे ॾिसंदुसि त अब्दुल्ला जी सिक लही वेंदी या अल्लाह इहो यतीम बचड़ो तूं मूं सां मिला अबू जहल उठ ते खणी करे नबी साईं खे बैतुल्ला जे दरवाज़े ते अचेला थई अब्दुल मुत्तलिब के अबू जहल तो चए ओ अब्दुल मुत्तलिब यार हिन ॿार जी संभाल कर ही मामूली ॿार कोन थई समझ में अचे तो त असां सभिनीनि जी सरदारी ख़त्म कंदी अब्दुल मुत्तलिब अबू जहल के जो अबू जहल अरे ज़ालिम मुझे यतीम सां दुश्मनी न कर ही सिर्फ तू जो सरदार ना है ही यतीम मोहम्मद मुंहिंजो भी सरदार थई पर क़यामत ताईं सॼी कायनात जो ही मोहम्मद सरदार थी ओ मुंहिंजा महबूब तू नंढड़ो हुए
अबू जहल पाण थो चए अब्दुल मुत्तलिब के ई नंढड़ो मोहम्मद जबलन जे घाटी में वेठो जीअं जो मुझे उठ जी नजर मोहम्मद से पई तो उठ मोहम्मद मुस्तफा के कदमन में वेही रहो। अबू जहल तो जे मां उठ ते मोहम्मद मुस्तफा के खयुम आडो पाण वेठुस पोया मोहम्मद उठ उथियो वरी वेही रहो वरी उथियो वरी वेही रहो जॾहिं मोहम्मद के आडो विहारिम तॾहिं मुंहिंजो उठो थियो आ समझ में अचे तो त ये असांजी सरदारी खत्म कंदो। अल्लाह से फरमा ववजदक ज़ालन फहदा ओ मुंहिंजा महबूब जे मूसा के फिरौन जे घर में मां रब पालियो इहे वक्त जो फिरौन अबू जहल तुझो दुश्मन हुयो पर बचपन में तो के उठ ते खणी करे बैतुल्ला जे दरवाजे ते पहुंचाई इहो भी मुंहिंजो तो ते थोरो थई या भी मुंहिंजी तो ते मेहरबानी उन वक्त में तो के कोन छॾियुम मुंहिंजा महबूब हाणे मां तो के कीअं छॾींदुसि वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा ओ मुंहिंजा सोना मोहम्मद दुनिया में त तोखे कोन छॾींदुसि पर आखिरत में भी मां रब तोखे एतिरो ॾींदुसि जो तूं मोहम्मद मुस्तफा राज़ी थी। साहबा फरमाइनि था इन्हनि आयतुनि जे नाज़िल थियण जे वक़्त में असांखे एॾी ख़ुशी थी जो जिंदगी में कॾहिं बि एतिरी असांखे ख़ुशी न थी छो त नबी से भी मुस्कुराए करे फरमायो मां अर्ज़ा मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि मां अर्ज़ा मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि लौ कान वाहिदुन मिन उम्मती फिन्नार हिकिड़ो बि मुंहिंजो उम्मती कलमे पढ़ण वारो मुंहिंजे दिमाग़ में हूंदो मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि जेसिताईं उहो बि बाहि मां निकिरी अची जन्नत में न पहुचे। बाबा हिकिड़ो पीउ हुजे हुनखे 10 पुट हुजनि 10 जेल में हुजनि 9 पुट आज़ाद थी अचनि हिकिड़ो पुट डिंगो जेल में हुजे ॿुधायो पीउ खे मज़ो ईंदो? कुदरत वरी पीउ मूंखे पुट वणंदो बि हुआ जेको डिंगो पासो बि वरी हुनजो वठंदा ज़ाल खे चवंदो या बि विकिणा या दूरी भी दे जमीन प्लाट भी मां गिरवी थो रखां जेसिताईं इहो मुंहिंजो डिंगड़ो पुट आज़ाद थी घर न ईंदो तेसिताईं मां सुकून सां न वेहंदुसि। नबी से फरमा अना लकुम वालिदुम मिस्लु वलदी ओ मुंहिंजा उम्मती ओ मां मोहम्मद भी तव्हांजे लाइ ईअं आहियां जीअं पीउ पंहिंजे पुटनि जे लाइ हूंदो आहे। ख़ुदा जी ज़ात जो कसम अञा पीउ खे पंहिंजा बच्चा एतिरो प्यारा न आहिनि जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा खे इहो उम्मत प्यारी। नबी से फरमा मां अर्ज़ा मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि मां मोहम्मद ख़ुशि कोन थींदुसि लौ कान वाहिदुन मिन उम्मती फिन्नार हिकिड़ो बि मुंहिंजो उम्मती कलमे पढ़ण वारो मुवाहिद बाहि में हूंदो मां ख़ुशि कोन थींदुसि जेसिताईं उहो बि बाहि मां निकिरी अचे जन्नत में न पहुचे। इंशाअल्लाह जन्नत में वेंदासीं किरोगन मेलनि वारी जन्नत। अल्लाह असांखे पाण खे जन्नत जी ज़रूरत न आहे हू त ला मकान ला महदूद फरिश्तनि खे बि जन्नत जी ज़रूरत कान अथव मुशरिकनि ऐं काफ़िरनि जे लाइ बि रब जन्नत हराम करे छॾी आहे। इहा किरोगन मेलनि वारी जन्नत रब तव्हां असां कलमे पढ़ण वारे मुस्लमाननि मुवाहिदनि जे लाइ तयारु कई आहे। अक़ीदो सही बनायो वॾनि गुनाहनि खां बचो। पीउ माउ जी नाफ़रमानी करण बि वॾो गुनाह अथव। अकुल वालिदैन जेको पीउ माउ जो नाफ़रमान आहे रमज़ान में बि उनखे माफ़ी न मिली। तंहिंजे करे त नबी से फरमाए रब्बी फी रिज़ल वालिद जंहिंजो पीउ राज़ी त रब बि राज़ी वसख्तुर रब्बी फी सख्तिल वालिद अबो नाराज़ त रब बि नाराज़। यहूदन ते लानत हुजे अंग्रेजन ते अल्लाह ही अल्लाह जे रसूल जी लानत हुजे जेके चवंदा असां में इंसानियत आहे। अॼु असांजा पढ़ियल लिखियल मुस्लमान बि चवंदा बाबा अंग्रेज में वॾी इंसानियत कहिड़ी उन्हनि ज़ालिमनि में इंसानियत है। कुंदूज में 150 कुरान मजीद जा हाफ़िज़ स्टेज ते वेठा आहिनि उन्हनि जे मथनि ते पटका पाता पिया आहिनि
उन्हनि जे गिची में गुलनि जा हार, उन्हनि जूं माइरूं ऐं भेनरूं पंहिंजे घरनि जी दरवाज़नि ते बीठियूं आहिनि त बचड़ा दस्तार करे अचनि त असां उन्हनि खे हार पारायूं। ऐं तव्हांखे ख़बर आहे जेको हाफ़िज़ थींदो आहे उनजी वधि में वधि उमिरि 10 खां 12 साल, इहा उनजी उमिरि। मां हाफ़िज़ थियुसि, मूंखे यादि आहे मुंहिंजी 8 साल या 9 साल उमिरि। मौलाना दुर मोहम्मद तव्हां ॿुधो हूंदो हिंगोक जवारो मूंखे खयों हुई मथे स्टेज दस्तार जे वक़्त में, चई बाबा ॾिसो हीउ हाफ़िज़ आहे वरी जोगी आहे जोगी वरी क़ुरान जो हाफ़िज़ थियो। मूंखे पंहिंजे वालिद साहब स्टेज ते हंज ते खणी भाकुर पाता, उहो मंज़र मूंखे यादि अचे पियो त हाफ़िज़नि जी उमिरि इहा हूंदी आहे। 150 कुरान मजीद जा हाफ़िज़ उते वेठा आहिनि मासूम। इन्हनि यहूदी अमरीकन उते दरून हमलो कयो जो 150 कुरान मजीद जा हाफ़िज़ उते जो उते सभु शहीद थी विया। उन्हनि जे जिस्म जा टुकड़ा सभु उॾामी विया। पंहिंजे माइरुनि ऐं भेनरुनि खे बचड़नि ऐं भाइरनि जा लाश बि सही सालनि न मिलिया। मां तव्हां खां पुछां थो इन्हनि कुतनि खे तव्हां इंसान चवंदव? उन्हनि ज़ालिमनि जे लाइ कुतनि जे लाइ अस्पतालूं आहिनि ज़ालिमनि वटि, बिल्लनि खे पाण सां गॾु खाराईंदा आहिनि, कुतनि जे लाइ एसियूं आहिनि पाण सां गॾु सुम्हारींदा आहिनि, पर उन्हनि जा पीउ मां कुराड़ा थींदा। अमेरिका बर्तानिया फ्रांस था वञो उते कुराड़नि जे लाइ ढक आहिनि, कुराड़नि जा थाना आहिनि। जीअं तव्हां ई असांजे पोख में कंहिंजी मेंह कंहिंजी ढगी कंहिंजी ॿकरी अची पवंदी आहे पोइ उनखे लठियूं हणी वञी जानवरनि जे ढक ऐं थाने में उछलाईंदा आहियूं। उहे ज़ालिम पंहिंजे कुराड़े पीउ ऐं माउ खे घर मां कढी उन्हनि कुराड़नि जे थाणनि में उछलाईंदा आहिनि त इहे असांजे घरनि में थुकूं था उछलाइनि, असांजे घरनि में खंघनि था, असांजी निंड था फिटाइनि। मां तव्हां खां पुछां थो इन्हनि कुतनि खे तव्हां इंसान चवंदव? इंसानियत सेखारी त मोहम्मद मुस्तफ़ा सेखारी। इंसानियत अथव त इस्लाम में इंसानियत। कुरान मजीद में अल्लाह से फरमा इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा, खबरदार जरा तव्हांजा पीउ मां कुराड़ा थी वञनि, कमज़ोर थी वञनि, बेपासीरा उन्हनि खे बीमारी, पोइ फितरी तौर ते उन्हनि खे कावड़ ईंदी, कावड़ में तव्हांखे गारियूं ॾींदा, लठियूं हणंदा, पादर तव्हांखे उछला हणंदा। अल्लाह से फरमा फला तकुल लहुमा उफ, खबरदार अपो मां गार ॾियनि त उन्हनि जी गार खे गार न सम्झिजो, या बि तव्हांजे लाइ दुआ अथव। अपो मां तव्हांखे लठियूं हणनि, हथ बि मथे न खणिजो। इंशाअल्लाह पीउ मां जी लठ जिस्म जे जंहिं हिसे ते लॻी जहन्नम जी बाहि त पंहिंजी जाते, पर जहन्नम जो धुओं बि टच न थींदो आहे। अपो मां जेकर पादर तव्हांखे हणनि, खबरदार उफ बि न चइजो, पादर खणी करे पे मां जे पेरनि में हणी विझिजो। जेकर मुंहं में घुंड विझी कावड़ करे पुठी ॾेई हलिया वियो, ज़िंदगी जूं नेकियूं बर्बाद थी वेंदो आहे, का शइ कान बचंदव। वला तनहरुमा, रब फरमायो 100 दफ़ा जेकर तव्हां खां पीउ मां को सुवाल कनि त बि उन्हनि खे झिणक बि न ॾिजो, जी सां उन्हनि खे जवाबु ॾिजो। हिकिड़ो मास्तर हुयो को डायरी लिखंदो, जीअं असां डायरी में तारीख़ूं लिखंदा आहियूं, उहो बि डायरी लिखंदो त अॼु मां छा कयो, कहिड़ा कम कया। पोइ रिटायर थियो, अखियुनि मां नज़र बि घटिजी वियसि। हिकु दफ़े पंहिंजे पुट खे चई, पुट इहो भित ते छा वेठो आहे? चई बाबा इहो कांव आहे। वरी ॿियो दफ़ो पुछा कयसि, बाबा इहो भित ते कारो कारो छा वेठो आहे? चई बाबा इहो कांव आहे। वरी टियों दफ़ो कुराड़े पीउ पुछा कयसि, बाबा इहो भित ते छा वेठो आहे? चई बाबा तूं त चरियो थी वियो, हुकूमत तव्हां मां तंग थी आहे, रिटायर करे असांजे गिचीअ में वेंदो। 2 दफ़ा तोखे चए थो त कांव आहे, भला इन कांव में तुंहिंजो कमु कहिड़ो? अबे जे अखियुनि में पाणी अची वियो, चए पुट अलमारी मां फलाणे साल जी डायरी खणी आ। डायरी खणी आयो, अबे खे त यादि हो। चई फलाणो महीनो फलाणी तारीख़ खोल, वो महीनो आहे तारीख़ खोले। चई पुट ॾिस छा लिखियो पियो आहे, तूं नंढड़ो हुए मुंहिंजे हंज में वेठे भित ते कां वेठो, 25 दफ़ा मुसलसल तो मूंखां सुवाल कयो, बाबा इहो भित ते छा वेठो आहे? मां हर दफ़े तोखे भाकुर बि पायां पियो, तोखे चुमी बि ॾियां पियो, प्यार ऐं मोहबत में तोखे चवां पियो पुट इहो कां वेठो आहे।
50 दफ़ा तो मुखों सवाल कयो मुखे कावड़ न आई मां रुगो 2 दफ़ा तोखों सवाल कयो आ त तू एडो बाबे ते कावड़ जियो आ इन जे करे अल्लाह से फरमा वला तनहरुमा 100 दफ़ा जी करे ही कुराड़ा पी मां तवा का हिकड़ी गाल पुछन तने भी कावड़ न कजो न जी सा उनन के जवाब दीजो वख्फिज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा रब फरमायो पी मां जाडो मौलवी थी नाचो पीर ई साहब थी करे नाचो अबे मां जाडो तव्हां जी हैसियत उन शिकार थियल पखी वांगुरु हुजे पखी जन महिल हेठि किरंदो आहे उहो ज़ुबान हाल सां शिकारी खे चवंदो आहे यार मां हाणे तुंहिंजी मिल्कियत आहियां कोई गपा गपा करे खाई तुंहिंजी मर्ज़ी आहे खारे में पिंजरे में कैद करे छड़ी तुझी मर्जी आ टके मुल्ल ते विकरी छड़ी तुझी मर्जी आ मां तुझी मिल्कियत हां अल्लाह से फरमा वख्फिज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा ओ मुसलमानो नौजवानो तव्हां भी पी मां जे आॾो अचो त इएं चओ मुंहिंजा बाबा साईं ओ मुंहिंजी अमर साईं मां भी तुझी मिल्कियत मुंहिंजो औलाद भी तव्हांजी मिल्कियत मुंहिंजो माल भी तव्हांजी मिल्कियत तव्हां मालिक हो असां तव्हांजी मिल्कियत आहियूं उलमा खां पुछी ॾिसो तुंहिंजी 3 लख जी में बीठी आहे तुझे बाबे कुराड़े तुझे पर पुठ बगैर पुछा जे विकरी छड़ी खाई पैसा खपाए छॾई न पाकिस्तान जो आईन तोखे इजाज़त थोड़े जो थाने ते वञी बाबे ते केस करी न शरीयत तोखे इजाज़त थी ॾे त तूं बाबे जी दां वञी कंहिं मुफ्ती खां ॾेई करे बाबे खां हिसाब किताब वठी तूं केरु थींदो आहे अल्लाह जे नबी 1400 साल पहिरियों फ़ैसिलो करे छॾियो अंत व मालुक लिअबीक तूं ऐं तुंहिंजो माल सॼी तुंहिंजे बाबे जी मिल्कियत आहे तूं केरु थींदो आहे जो बाबे ते तूं केस कंदे अॼु 500 रुपया त असां अबे खे ॾियूं त उहो बि खाते में था लिखूं त बाबे खे मां 500 रुपया ॾिना बाबा ये हिसाब ज़ालुनि सां कयो ॿाहिरनि सां हिसाब कयो अबे मां सां हिसाब न कंदा दिल ते बि न आणींदा कयो त मां अबे मां खे का शइ ॾिनी आहे अञा शुक्र कंदा कयो जे 500 रुपया 1000 रुपया तव्हांजे अबे मां तव्हांजा क़बूल कया आहिनि न वठनि त छा बचंदो असांजो माना नाराज़ आहिनि इन्हनि खां दुआऊं वठो बाबा कुराड़ा कम वारा अथव हलिया विया त पोइ ख़बर पवंदी आवे ज़ुल्फ़कार अली नक्शबंदी खुतबा ते फ़कीर में लिखियो आहे हिकिड़ो ॿाराड़ी जो ग़रीब हो मिस्कीन वार पोइ करे मज़दूरी करे पुट खे पढ़ाई ऑफिसर खे हुनजो पुटु ऑफिसर थी हिकु दफ़े ज़ाल खे चई त मुंहिंजे लाइ पटको बि खणी आ टायर वारी चप्पल के भी तेल हणी आज मां पंहिंजे पुट जे ऑफिस में वेंदुसि पंहिंजे पुट सां कुर्सी गॾु रखी करे अॼु मां पंहिंजे पुट जो रोब ॾिसंदुसि ॾिसां त मुंहिंजो बच्चो ऑफिस में आदर कीअं पियो हलाए अंगूठो मथे सां ॿधई टायर वारी चप्पल पातई अॻे ज़माने में हूंदियूं चप्पलियूं सिधो आयो पुट जी ऑफिस में पुट जो पीउ खे ॾिठो त पटे वाले खे चई त हिन कुराड़े खे ॿाहिरि विया पट्टे वाले अची चयो कुराड़े खे चाचा साहब थो चए त ॿाहिरि वियो कुराड़े चयो बाबा इहो साहब मुंहिंजो पुटु आहे मां हुनजो पीउ आहियां अॼु मां पंहिंजे पुट सां कुर्सी गॾु रखराए वेहंदुसि पंहिंजे पुट जो रोब ॾिसंदुसि पट्टे वाले वञी हुन साहब खे चयोसि उहो तव्हांजो पीउ आहे चए थो मां तव्हांजे भरिसां वेहंदुसि अॼु कुर्सीअ ते तो हुन चयो वाकई मुंहिंजो पीउ आहे पर हिते बाबो वेहंदो त मुंहिंजो रोब ख़तम थी वेंदो मुंहिंजी बेइज़ती थींदी पीउ पियो चए त पुट जो रोब ॾिसां हू वरी बेईमान पियो चए त बाबो हिते वेहंदो त मुंहिंजो रोब ख़तम ऐं अहिड़ा माण्हू अथव हिन दौर असांजो साईं गुलाम क़ादिर शिकारपुर वारो रहमतुल्लाह अलैह ॿुधाईंदो त हिकिड़ो वॾो साहब हुयो शिकारपुर में हुनजो ड्राइवर मूं वटि आयो वो चे पे साहब असां मां गॾु हुजां उनजो पीउ बीठो हुजे रोड ते मां गाॾी खे ब्रेक कयो चई छो ब्रेक कई मां चयोसि तव्हांजो वालिद साहब बीठो आहे चई छॾ बाबा बाबे खे वरी बाबो हिते मुंहिंजी गाॾी में वेह मुंहिंजी बेइज़ती थिए
ड्राइवर खे राम पियो अचे त साहब जे पीउ खे खणा पर हुन बेईमान खे राम न आयो। उस ते बाबो बीठो। बस अबे जे दिल मां आ निकरी वई। रब खे चई या अल्लाह हिन जिंदगी खां मूंखे मौत भलो आ। ॿीहर मूंखे पंहिंजे पुट जे साम्हूं न आणिजा ऐं पीउ मां ज़ुबान सां कोन पिटींदा। उन्हनि जे दिल मां आ निकिरंदी अथव। हाफ़िज़ साहब लिखियो आहे जीअं जो अबे जे दिल मां आ निकिती उन साहब जी दिमाग़ जी रग फाटी वियसि। वात मां कननि मां नक मां खून जा फुहारा जारी थी वियसि। कुर्सी खां हेठि मुंहुं पर वञी किरियो। फतकी फतकी मरी वियो। घर ताईं बि जहिड़ो न पहुतो। ख़ुदा जो वास्तो अथव बेअमा जी बददुआ खां बचंदा कयो। दुआऊं बि न वठो। 500 रुपया खुशामद में मौलवीअ खे था ॾियो त दुआ घुर। पीरनि खे था वञी पाॾाई गाबा जो 50,000 जा। ॾनई पुगर में इहो 50,000 जो गाबो वञी पंहिंजे कुराड़े हथ जी आॾो बिहार। बाबाई मां तोखे तोहफ़ो थो ॾियां मूंखे दुआ कर। इहो 10,000 जो बकर वञी अम्मा खे ॾे। अम्मा ही मां तोखे तोहफ़े में थो ॾियां मुंहिंजे लाइ दुआ कर। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे घर ताईं न पहुचंदे अबे अम्मा जी दुआ पलक में अर्श अज़ीम ते पहुची वेंदे। जेके वॾे में वॾा पीर मुर्शिद घर में वेठा आहिनि उन्हनि खे राति ॾींहं जो गारियूं ऐं ॿियनि पीरनि जी खुशामद में खुशामद पिया कयो। ॾन ऐं पुगर पिया ॿियनि खे ॾियो। बाबा दुआऊं हिननि खां वठो। वकुर रब इरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। रब फरमायो पीउ मां फौत थी वञनि पोइ बि अबे अम्मा खे न विसारजो। जहिड़े त पीउ मां खे न विसारजो पर अबो अम्मा फौत थी वञनि पोइ बि अबे अम्मा खे विसारजो न। पोइ बि उन्हनि जे लाइ दुआऊं पिया घुरिजो। या अल्लाह जीअं बचपन में असांजे अबे अम्मा असां ते बाज करे हार पा मज़दूरियूं तगारियूं खणी असांखे पाले न पाए जवान कयूं शादियूं करायूं असांजा घर आबाद कयूं पंहिंजे पेरनि ते बीहारियूं। या अल्लाह हिन वक़्तु असांजा अबो अम्मा तुंहिंजे हवाले अथई। इरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। असांजे अबे अम्मा ते ईअं रहम कर जीअं बचपन में असां ते रहम कयूं। असां त जहिड़े ई पीउ मां खे विसारे छॾियो। रोज़ानो सुबुह जो वेंदा कयो पीउ मां वटि। फंडी में जो असांखे फिकिर आहे। राति जो 3 बजे उथी करे ज़ाल खे था चओ त मेह खे खड़ जो कुंडो ॾे। अञा मुअज़िन आज़ान ई कोन थो ॾे त माईअ खे था चओ त पाहोड़ी खण मेह जा छेणा वञी खण। मेह जो असांखे फिकिर आहे पर कॾहिं बि असांजो मुस्लमान नौजवान फजर जी निमाज़ खां बाद पीउ मां वटि न वियो त बाबा राति तव्हांजी कीअं गुज़री। फटकनि था पिया बुखार में खंघ में 8-8 ॾींहं हफ़्तो हफ़्तो मुस्लमान पंहिंजे पीउ मां खां हवाले नथो वठे। या ज़मीन कहिड़े कम जी आहे या नौकिरी कहिड़े कम जी आहे। अॼु वाइदो कयो त दुकान ते बाद में वञिबो नौकिरी ते बाद में वञिबो ज़मीन ते बाद में वञिबो पर अबे अम्मा जी हाज़िरी भराइबी उन खां हाल अहवाल वठी करे पोइ पंहिंजे कम सां वञो। पोइ इनशा कख बि लख थी वेंदा। मिटीअ में हथ विझंदो त इनशा मिटी बि सोन थी वेंदी। सब कोशिश कंदो नी इंशाअल्लाह। नमाज पढ़ो 5 वक्त कंहिंजो हक़ न खाओ। कोशिश कयो त रोज़ानो दौर कंदा कयो। रुकू अधु रुकू महीने में ख़त्म कढो 6 महीने में साल में तो कुरान जो ख़त्म कढो। साल में भी कुरान जो ख़त्म असां न कढियोसीं त पोइ बचियो छा। नबी से फरमाया इन्नल लज़ी लैसा फी जौफिल कुरान कल बैतिल खरज। जहाँ सीने में जहाँ पेट में जहाँ घर में जहाँ ताक में कुरान न आया वेरान जाए था। वेरान जा में माण्हू पेशाब कंदो आहे गंदगी उछलाईंदो आहे। वेरान जा में जिन ऐं शैतान अची वेंदा आहिनि। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे भली असांजे घर में टाइल हुजे मार्बल हुजे शीशे जो घर ठहियलु हुजे
अतुर नहीं सेंटन जो छिमकार कयो पर ते कुरान जी तिलावत न हूंदी नमाज न हूंदी ते मलाइक नहीं दे ते जिन शैतान जी वेंदा पो जिन शैतान जो कम जेड़ो किरोध बनन बेबरकती वो 50,000 मुर्स ज़ाल वट रखिया ही लिखाए रखो 8 डी जो वतई तो 50,000 जी जाते 40,000 प्यान 10,000 पेटिया मोरल गुम थिया माई जो शादी ते सोन जो दाबलो खोलो तो सोन पाए शादी ते वना करमल वाला गुम करमल बाही गुम करमल कोको गुम करमल मुंडी गुम ये शैतान दाबलो मो सोन चोरी करे ईंदो आ ये शैतान चोरी कंदो था अब चौकीदार न हूंदो तो चोर ईंदा चौकीदार जिन शैतान को मलाइक जिथे कुरान जी तिलावत हूंदी आहे नमाज हूंदी आहे उते मलाइक पहरो ॾींदा औरतुनि जो मथो ढकियल हूंदो आहे उघाड़ो हूंदो आखिरत में जेके बचन था कबीरन गुनाहन खां तो जे मलाइकन के या नहीं दो औरतुनि जो मथो उघाड़ो हूंदो आहे पोइ वेचारा हया वजे करे भॼी वेंदा आहिनि पोइ जिन शैतान ईंदा आहिनि पोइ चोरी कंदा आहिनि पोइ नुक़सान कंदा आहिनि घर बिजली जी तारूं मिलाए छॾींदा सॼे घर खे ॿाहिरि रात जो सुतो पियो आहे एसीअ में अध रात जो शैतान शरारत करे हल बाबा एसीअ खे बाहि लॻी वई सॼी रात ज़ाल मुख सां फत कनि ये नुक़सान कंदा हाणे बचियुसि ईमान हाणे ईमान कीअं खसराईंदुसि ज़ाल चवंदसि वञ फार विझराया हाणे तो ईमान खसजेसि वञ फार विझराया त कां सां ड्रोह कयो आहे कां असांजी चोरी कई आहे हदीस में अचे थो नबी सिर्फ़ मन अता काहिनन जेको वियो भोपे वटि इहो जेको फार थो विझे हिनखे छा चइबो आहे बाबा किताब पटे ॾिस मुंहिंजी चोरी थी वई आहे मुंहिंजे ज़ाल जो सोन गुम थी वियो आहे मूं में तावीज़ पियल आहिनि मूं में बुत पियल आहे मूं सां वॾो ड्रोह थियल आहे मूं सां वॾी दुश्मनी थियल आहे महिरबानी कर फार विझ किताब पटे ॾिस छा लिखियल आहे हू बि वरी निभाग न में ॾिसंदा न खे बसि वणंदा न इहा दबुली हूंदी अथनि पठाणनि वारी 10 वारो हाणे दबुली में था चोर ॾिस हाणे हीउ वेठो आहे चोर तो ॾिसे जे बाबा थई चोर पाड़े सरी गाड़ी टोपी पातल त साई कमीज़ हाणे जंहिंजी आर बमार में गाड़ी टोपी सो वीचारो फाथो किथे किथे वरी मायूं बि ॾिसंदा आहिनि न बाबा माई अथई घर जी भातियाणी साओ चोलो पातल अथसि अछी सलवार हाणे जंहिं वेचारी माई खे साओ चोलो पातल या फात वो सब्द कहूं ही वरी उनखे सचो पियो सम्झे तव्हांखे छा थियो आहे तव्हां दीनदार माण्हू मूंखे 22 साल थिया आहिनि हार मार में ईंदे सभु बुज़ुर्ग ॻाल्हि में हिते वाइज़ करे आया आहिनि अञा ताईं तव्हां सुधरो नथा छो अञा ताईं तव्हांजो भोपनि ते फार वारनि ते यकीन आहे क़ुर ते यकीन आहे सही थो चवां न नबी से फरमा जेको भोपे वटि वियो पोइ हुन वारी जेका ॻाल्हि कयसि वसदक उनखे सचो सम्झई त तुंहिंजी ॻाल्हि सही आहे मुंहिंजे नबी फरमायो मां मोहम्मद इन खां बेज़ार आहियां इस्लाम सां हिन जो कोई वास्तो कोन्हे अलाह जो वास्तो अथव हिननि भोपनि वटि न वञो इहे सभु दुकान नबी खे ख़बर नथी पए हालांकि नबी से ते जादू थियो या कोन नबी से जी पंहिंजी ज़ात ते जादू थियो जादू नज़र लॻंदी हुनजो तरीक़ो नबी से ॿुधायो या भोपनि वटि वञ नबी खे पाण खे ख़बर नथी पए त मूंखे छा थियो आहे नबीअ खे ख़बर नथी पए त हिन मुला खे का ॿुधायो त हिन ते जादू थियल हिन में तावीज़ पियल हिन में बुत पियल बाबा नबी से खे बि रब ॿुधायो नबी से पाण त कोन चयो त मूं ते जादू थियो अल्लाह ताला ॿुधायो ख्वाब जे ज़रिए सां फ़रिश्तनि खे रब मोकिलियो पोइ हिकिड़े फ़रिश्ते ॿिए खां सुवाल कयो त साईं खे छा जी तकलीफ़ आहे ॿिए चयो बाबा साईं ते जादू थियो आहे कंहिं कयो आहे फलाणो यहूदी आहे उनजे धीअरुनि जादू कयो पोइ इहे सूरतूं नाज़िल थियूं क़ुल अऊज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा ख़लक़ व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रि नफ़्फ़ाज़ाति फ़िल उक़द
वमिन शर्रि हासिदिन इज़ा हसद कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। बस ये सूरत ऊपर आया जादू जो असर खत्म। हदीस में अचे तो माशा फरमाती जेको रोज़ानो सुबुह जो शाम जो ये बई सूरतूं पढ़ी पंहिंजे हथनि ते दम करे पंहिंजा बई हथ मथे खां वठी पेरनि ताईं पंहिंजे जिस्म ते घुमाए इंशाअल्लाह न जादू असर कंदुसि न नज़र असर कंदुसि न कांहि न भोपे जो को भोपा वारो असर थींदो। अल्लाह ताला जा फ़रिश्ता हिन जी हिफ़ाज़त कंदुसि। ये सूरतूं पढ़ो पिया अथव सभु। तव्हां था चओ त असां कोई कमु न कयूं, सभु मुला कमु कनि। सूरतूं बि उहे पढ़नि, शीशा बि उहे पढ़ी ॾियनि, असां पाण कुझु बि न कयूं, पाण पढ़ंदा कयो। सुबुह शाम इहे ॿई सूरत पढ़ंदा कयो, पंहिंजे हथनि ते दम करे पंहिंजे बदन ते शुकारे छॾियो, हथ घुमाए छॾियो, इनशाअल्लाह जादू जो असर न थींदो, नज़र न लॻे। मैं खे नज़र लॻे, डॻीअ खे त इहे सूरतूं यकीन कयो। असांजे नबी सच फरमाए, हकीम जी ॻाल्हि ते यकीन थिए थो, भोपे जी ॻाल्हि ते यकीन थिए थो, नबी जी ॻाल्हि ते यकीन न। जिन आहिनि न ईंदा कयो। थोरी माईअ खे तकलीफ़ थी थिए त भॼायो था त हिनखे जिन थियो। ये सभु जिन आई जेके बि जिन कढंदा आहिनि उन्हनि खां मथे ते क़ुर मजीद रखी करे पुछा कनि त जिन आहे। असांजे कंडियारे में हूंदो पुनल फ़क़ीर उजंग हो, जिन कढंदो हुआसीं, पढ़ंदा हुआसीं। पोइ शाम जो वञो छा पुनल दे अहवाल घणा जिन कढे, चवंदो जोगी साहिब छा जा जिन आहिनि। जिन विया जबलनि जे वादियुनि में। 99% मकर आहे, 1% बीमारी आहे। अहिड़ियूं बीमारियूं आहिनि जो मरीज़नि जा हथ पेर फिरी था वञनि, तारा ॻाढ़ा माण्हुनि जहिड़े खे शायदि जिन आहे। चवंदो त हिकिड़ी माईअ खे जिन वरितो बरोच हुया, मूंखे हेॾो खणी विया, उते जो वियुसि त माईअ जो उठ जेॾो कदो, वॾी कदावर, तारा ॻाढ़ा, बसि हथनि खे बि ईअं जिननि वांगुरु कयूं वेठी हुजे, ॿाहिरि बि टिजनि पिया। मूंखे चयोसीं हाणे इहो जिन अथव। पुनल फ़क़ीर चवंदो मां जीअं जो अंदरि वियुसि त माईअ खणी दसियो, ॿई गोॾा सीने ते रखे, हथ ॿई ॻिचीअ में सफ़ा ठुप मारे। छाजो मूंखे जिन आहे? मुंहिंजे ॿारनि खे चयो त फलाणे जाइ ते मुंहिंजी शादी कराईंदा। छाजे पुनल जो सां मां लहो त सही मारे थी, लहो त हुन निभागनि खे चवां। मस माई वेचारी लथी, ही ॿार निकितो, हुनजे ॿारनि खे चई बाबा माईअ खे ॾेढ जिन आहे, जेको चए थो जेसि ताईं फलाणे जाइ ते शादी न थींदसि तेसि ताईं मां न छॾींदुसि। ॾिठई तोसां सचो कयईं, ॿी शादी थी वियसि वरी जिन न आयसि। बाबा जिन न हर भॻु तव्हां छो परेशान थिया? तव्हां मोहित माण्हू, तोहीद परस्त माण्हू, उलमा देवबंद सां तव्हांजो वास्तो। हाले जी जमात थोरी माईअ खे तकलीफ़ थिए त हल वाकुड़े भॼो, हलो फलाणे भोपे ॾे, भोपनि खे घर में था आणियो, नौजवान नियाणियूं उन्हनि जी आॾो था विहारियो हिते त हिनखे जिन। इलाज करायो, इलाज दवा सुनत आहे। जेकॾहिं जिन्नत शैतानी बीमारी हूंदी त अलहमद पढ़ंदा कयो, पाणी पियो, मानी खाओ, दवा खाओ, पोलिस्तान जी गोरी खाओ, अलहमद पढ़ंदा कयो। इंशाअल्लाह बीमारी हूंदी त दवा सां ख़तम थी वेंदी, शैतानी चक्कर हूंदो त अलहमद सां रब शफ़ा ॾे। सभु कोशिशि कंदो नी इंशाअल्लाह। घर में निमाज़ वारो माहौल बनायो। नबी से फरमा पंहिंजे घरनि खे क़ब्रिस्तान न बनायो। निमाज़ न हूंदी, क़ुर जी तिलावत न हूंदी त घर क़ब्रिस्तान आहे। उते जिन ईंदा, शैतान ईंदा, पोइ शरारतूं कंदा। हीअं भली ॻाल्हि आहे, हिननि वैज़नि जलसनि में शरीक थींदा। जिते प्रोग्राम थिए, दीनी जलसो थिए, जीअं पोख पाणीअ सां साई थींदी आहे, हिननि जलसनि सां ईमान साओ थी ॾाढो भलो आहे। साल ते 6 महीने जलसो थींदो त 6 महीननि ताईं हुनजो असरु। असांजा हज़रत सैयद अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुआ 6 महीने साल ते जलसो ज़रूरु करायो, न त नौजवान माण्हू सभु बिदअती थी वेंदा या राफ़िज़ी थी वेंदा, नौजवान नस्ल। असांजी तबलीग त वाइज़नि में थी हले न, जलसनि में। क़ुर त माण्हू कोन था पढ़नि, न हदीस। हक़ जा आलिम असांखे अचनि था, ॾिसो त कहिड़ियूं दीन जूं ॻाल्हियूं असांखे ॿुधाइनि था। त इन्हनि जलसनि में शरीक थींदा कयो ऐं कोशिशि कयो त हर ॻोठ में वाइज़ थिए, जलसो थिए ऐं उलमा जो साथ ॾियो।
बुजुर्गन जी जमात, सालियन जी जमात, जमीयत उलमा इस्लाम। दुआ कयो अल्लाह असांजो मरम असांजो जीअं में आलमनि सां जॾहिं बि आलमनि जे तरफ़ां सॾु थिए, आलम नबीअनि जा वारिस, आलम नबीअनि जा वारिस, 1.25 लख नबीअनि जा वारिस। बाबा हिकिड़ो पीउ हुजे, हुनजा 2 पुट हुजनि, हिकिड़ो फरमान बरदार, ॿियो नाफ़रमान, हिकिड़ो निमाज़ी, ॿियो बेनिमाज़ी। ॿुधायो पीउ जा वारिस 2 पुट थींदा या हिकिड़ो थींदो? या बेनिमाज़ी न थींदो, नाफ़रमान न थींदो छा वारिस? उहो त अॻे ई अची पहुचंदो त वारिस आहिनि। नबी से फरमाया अल उलमा वरसतुल अंबिया, आलिम 1.25 लख नबीअनि जा वारिस अथव। आलिम मुवहिद हुजे, अक़ीदो सही हुजे, शिरक हुयुसि त पोइ त नूह अलैहिस्सलाम जो पुटु हुयो, रब फरमायो तुंहिंजो पुटु न आहे, पोइ वारिस छाजो? लूत अलैहिस्सलाम, नूह अलैहिस्सलाम जूं घरवारियूं हुयूं, पर शिरक हुयो न, रब फरमायो मां कढी छॾियो मान उन्हनि जे नस्ल मां, आलम जा ई उन्हनि खे कढी छॾियो मान। आलम जो अक़ीदो ईमान सही हुजे, नेक हुजे, मुत्तकी हुजे, परहेज़गार हुजे, इहो त 1.25 लख नबीअनि जो वारिस अथव। पर असां जहिड़ो गुनाहगार मौलवी बि 1.25 लख नबीअनि जो वारिस अथव। सॼो वाइदो कए थो उलमा जी इज़त कंदासीं, उलमा जी गिला न कंदासीं। तूं ख़ुदा ख्वाहत के पर्दा कसदरद, तीन तंदर तने पाका ज़नद। सादी फरमायो अल्लाह जॾहिं कंहिंखे ख्वार करणु चाहींदो आहे, दुनिया आख़िरत में ज़लील करणु चाहींदो आहे, पोइ हुनजे तबियत में रखी छॾींदो, जो जिथे बि वेंदो नेकनि ऐं आलमनि जी ॿियो गिला कंदो। मौलवी अहिड़ा, मौलवियुनि में अमल कोन्हे, मौलवी सुधरनि त असां ते असरु थिए। मौलवियुनि जो सियासत में छा वञे, जेको ईअं चवे सम्झो तरफ़ पोयां पियो आहे। मौलाना मोहम्मद यूसुफ बिन नूरी रहमतुल्लाह अलैह फरमायो, जेको आलमनि जी गिला कंदो, मरण खां बाद हुन जी क़ब्र खोटियो, हुनजो मुंहुं क़िबले खां फिरियल हूंदुसि, क़िबले ॾे मुंहुं न हूंदुसि। गिला त कंहिंजी बि न कयो, पर हिननि आलमनि जी गिला खां बचो। जिथे वियो हिननि जो दिफ़ा कयो त बाबा आलम चङा, नेकनि असां खां भला, इंशाअल्लाह पोइ हिते बि हिननि सां गॾु हूं त जन्नत में बि हिननि सां गॾु। बसि हिकिड़ो नात ख़्वाना मूंसां पोइ गज़ल चवंदो, पोइ दुआ था करूं, दुआ को बि न